हींअर मां हालांकि सिनेमा जो वर्कशॉप सुभाणे आहे, पर असांजे विच में प्रोड्यूसर डायरेक्टर टी.एल. मनवानी साहब आया आहिनि। मां 2 मिंट हिननि खे चवंदुमि, छाकाणि त सुभाणे हिननि जो कुझु शूटिंग जो शेड्यूल आहे, त 2 मिंट अॼु इहे ॻाल्हाईंदा। ऐं जेके महिमान मथे वेठा हुया, प्लीज़ हुननि खे आमंत्रण आहे 2 मिंट मथे अचनि। काजल जी, नीरू जी। मां प्रस्तावना में टाइम न विञाईंदे करे सीधो अपनी वाली ते अची थो वञा, पंहिंजी वारीअ ते अची थो वञा कि सिंधी फिल्म ठाहिण लाइ घणेई तयारु वेठा आहिनि, पर सिंधी फिल्मूं ठाहिण खां पोइ जीअं असांजे भाउ दीपक ॿुधायो कि भई क्वालिटी सुठी नथी ठहे त डायरेक्टर नथा ठाहिनि, सुठी न थिए त ऑडियंस नथी मिले, त जेके सिंधी फिल्मूं ठहनि थियूं उन्हनि जूं तकलीफ़ूं एॾियूं वधीक आहिनि कि छो त असांखे कहिड़ी बि स्टेट में का टैक्स में छूट कोन्हे। छो त महाराष्ट्र में मराठी खे छूट आहे, हर स्टेट में पंहिंजी भाषा खे उन्हनि जी फिल्मुनि खे छूट आहे, असांखे का छूट कोन्हे। न को असांखे का कैपिटल सब्सिडी मिलंदी आहे जेकी घणनि स्टेटनि में सिंधी फिल्म हिंदी उन्हनि जी फिल्मुनि खे मिलंदी आहे। त इहे घणेई तकलीफ़ूं थियण जो परते करण जो बि असांखे हथ में रस्तो आहे। असांजूं जेके अकादमियूं आहिनि, असांजे जेके अकादमियूं आहिनि उहे सपोर्ट कनि ऐं पंहिंजे प्रदेश में घटि में घटि हिकु हिकु फिल्म जा 20-20 शो स्पॉन्सर कनि ऐं भले 10-10 हज़ार रुपया ॾियनि फिल्म हिकु शो जा, 20 शो जा थिया 2 लख रुपया, साल में 2 लख रुपया हिकु फिल्म खे अगरि तव्हां स्पॉन्सर कयो त पिक्चरुनि खे थोरो दम मिली सघे थो, हुननि खे प्रोत्साहन मिली सघे थो। ऐं हर शहर में जेके वॾा शहर आहिनि जिते सिंधी आहिनि उते अहिड़ियूं संस्थाऊं आहिनि जेके बाक़ी ख़र्च करण लाइ तयारु आहिनि कि भई शो असीं पाण ऑर्गेनाइज़ कंदासीं, तव्हां रुगो तव्हांजी जेकी कास्ट आहे उहा किथां अरेंज कयो। त इहो थी सघे थो, इहो महिरबानी करे ध्यानु रखनि। ऐं हिकिड़ो ॿियो प्रपोजल मुंहिंजो आहे राष्ट्रीय सिंधी विकास परिषद सां कि भई असां सिंधी फिल्मुनि जे लाइ हिकिड़ो तव्हां असांजी किताबुनि खे प्रोत्साहन मिले थो, साहित्य खे प्रोत्साहन मिले थो, त फिल्म हिकिड़ो अहिड़ो माध्यम आहे जंहिंखे प्रोत्साहन मिलणो खपे ऐं जंहिंखे पब्लिक आम माण्हू ॿार सुठी ख़ुशीअ सां ॾिसनि था। त उन लाइ मुंहिंजो हिकिड़ो प्रपोजल आहे कि हर साल हिकिड़ो असां इंटरनेशनल सिंधी फिल्म फेस्टिवल कयूं। उहो इंटरनेशनल सिंधी फिल्म फेस्टिवल में असां फिल्मूं इनवाइट कंदासीं ऐं पूरे दुनिया जी फिल्मूं त 100 खनि फिल्मूं ईंदियूं, उन मां 9 सिलेक्टेड फिल्मूं असां 3 ॾींहं बॉम्बे जे नेशनल कॉलेज में ॾेखारींदासीं ऐं उन में बेस्ट एक्टर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट फिल्म ऐं बेस्ट म्यूज़िक, बेस्ट सिंगर सिंधी जा जेके आहिनि उन्हनि खे असां प्रोत्साहन राशि लख रुपया 50,000 रुपया जीअं बजट थिए उन हिसाब सां ॾेई करे उनखे प्रोत्साहन कंदासीं त अॻिते हली असांजा वधीक माण्हू अॻिते ईंदा। जीअं असांजो भाई वेठो आहे त इहे असांजा घणेई अहिड़ा वेठा आहिनि जेके माण्हू चाहिनि था कि असांजी फिल्मूं वधनि। त महिरबानी करे हिन ॻाल्हि ते गौर कयो। ॿी ॻाल्हि आहे कि असांजी स्टेट कोन्हे त थी सघे थो हिन लाइ असां पुठिते आहियूं त माण्हुनि खे कुझु सही लॻे या ग़लति लॻे, पर हिंद में सिंध असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे, इहो असांखे मिलणो खपे। इन लाइ कोशिशि कयूं पिया ऐं दमन ऐं सिलवासा लाइ कोशिशि कयूं पिया ऐं थी सघे थो तव्हां जल्दी ॿुधंदा कि दमन सिलवासा जो नालो बदिली करे सिंधु भारत थींदो। इहो ज़रूरु थींदो। नालो बदिलणु वॾी ॻाल्हि कोन्हे, हींअर नाले बदिलण जो दौरु हले पियो। मां ॾाढो धन्यवाद तव्हां सभिनि जो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ो इन्विटेशन ॾियणु चाहियां थो कि इंटरनेशनल 26 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन बार्सिलोना स्पेन में थियण वारो आहे। महिरबानी करे सभु ॼणा उते अचो। उते असांजी फिल्म जेकी आशीर्वाद रिलीज़ थियण वारी आहे, जंहिंमें हीअ सिमरन आहूजा बि असांजे फिल्म कमु कयो आहे, उहा आशीर्वाद जो इंटरनेशनल प्रीमियर उते क्रूज़ में बार्सिलोना में थींदो। महिरबानी, तव्हांजो टाइम वरितो। धन्यवाद मनवानी साहब। असांजे विच